अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तों, मां आहियां फयाज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। काफ़ी ॾींहंनि खां असीं मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया डान फॉर द बिगनर सेशन में, त जीअं तव्हांजी सुठी लर्निंग थिए। आई होप के जेके बि प्रीवियस वीडियोज़ आहिनि तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो ऐं तव्हां उन्हनि खे सम्झियो हूंदो। अचो त इन सिलसिले खे अॻिते वधायूं था हिकु ॿिए न्यूज़ सां। अॼोको न्यूज़ आहे 13 localities locked down in गुजरात डिस्ट्रिक्ट। गुजरात ज़िले में 13 इलाइक़नि खे बंदि कयो वियो। 13 इलाइक़नि खे गुजरात ज़िले में बंदि कयो वियो। एट लीस्ट घटि में घटि 10 एरियाज़ वर कम्पलीटली 10 इलाइक़नि खे मुकमली तौर ते एंड 3 पार्शली ऐं 3 इलाइक़नि खे जुज़वी तौर ते लॉक्ड डाउन बंदि कयो वियो अक्रॉस दी डिस्ट्रिक्ट, सॼे डिस्ट्रिक्ट में ऑन सैटरडे छंछरु वारे ॾींहं ते 10 इलाइक़नि खे मुकमली तौर ऐं 3 इलाइक़नि खे जुज़वी तौर बंदि कयो वियो। अचो त नेक्स्ट पैराग्राफ खे पढ़ूं। लोकल अथॉरिटीज़ प्लेस्ड हार्श रिस्ट्रिक्शंस। मुक़ामी इंतज़ामिया सख़्त पाबंदियूं रखियूं ऑन पीपुल्स मूवमेंट, माण्हुनि जे चुरपुर ते, इन दी वेक ऑफ राइजिंग नंबर ऑफ कोरोना वायरस इन गुजरात में कोरोना वायरस जे वधंदड़ केसिस जे करे। गुजरात में कोरोना वायरस जे वधंदड़ केसिस जे करे लोकल इंतज़ामिया माण्हुनि जे चुरपुर ते सख़्त पाबंदियूं विधियूं। वेयर जिते ऑफिशियल फिगर्स से सरकारी अंगखर ॿुधाइनि था देयर आर अराउंड 50 कन्फर्म्ड पेशेंट्स। सरकारी अंगखर ॿुधाइनि था त हिते कोरोना वायरस जा 50 केसिस पक सां आहिनि। 50 मरीज़ कोरोना वायरस जा पक सां आहिनि। मोस्टली एक्सपाट्रिएट्स फ्रॉम स्पेन, इटली एंड ग्रीस, जेके स्पेन, इटली ऐं ग्रीस खां आयल आहिनि। अचो त डियर स्टूडेंट्स नेक्स्ट पैराग्राफ खे पढ़ूं। ए सीनियर डॉक्टर ऑफ दी अज़ीज़ भट्टी शहीद टीचिंग हॉस्पिटल। अज़ीज़ भट्टी शहीद टीचिंग हॉस्पिटल जो हिकु वॾो डॉक्टर हैज़ आल्सो टेस्टेड पॉजिटिव फॉर कोरोना वायरस, जंहिंजी जेका कोरोना वायरस जी रिज़ल्ट पॉजिटिव आई आहे। अलॉन्ग विथ 27 न्यू केसिस, 27 ॿियनि नवनि केसिस सां। अज़ीज़ भट्टी शहीद टीचिंग हॉस्पिटल जो हिकु वॾो डॉक्टर पिण उन जो कोरोना टेस्ट पॉजिटिव आयो आहे 27 ॿियनि केसिस सां गॾु। जोगी मोहल्ला ऑफ जलालपुर जट्टा जो जोगी मोहल्ला एट लीस्ट घटि में घटि 4 विसिनिटीज़ इन गुजरात सिटी, गुजरात जे शहर जा 4 इलाइक़ा, आसपास जा 4 इलाइक़ा एंड सम रूरल पार्ट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट ऐं ज़िले जा कुझु ॿाराड़ी जा इलाइक़ा वेयर मोस्ट केसिस वर रिपोर्टेड फ्रॉम, जितां घणा केसिस ज़ाहिर थिया हुआ या घणनि केसनि जी ख़बर पई हुई। हैव बीन कम्पलीटली लॉक्ड डाउन, उन्हनि इलाइक़नि खे मुकमल तौर बंदि कयो वियो। विथ पुलिस एंड रेंजर्स डिप्लॉयड देयर, पुलिस ऐं रेंजर्स खे उते मुक़ररु करे। जलालपुर जट्टा जेको इलाइक़ो आहे उते जोगी मोहल्ला में ऐं गुजरात शहर जा 4 इलाइक़ा ऐं कुझु ॿाराड़ी जा इलाइक़ा बंदि कया विया, जितां घणा केसिस ज़ाहिर थिया। उते पुलिस ऐं रेंजर्स खे मुक़ररु करे उन्हनि खे मुकमली तौर बंदि कयो वियो। सिमिलरली साॻी तरह शादीवाल एंड अ फ्यू लोकलिटीज़ ऑफ लाला मूसा टाउन, शादीवाल ऐं लाला मूसा शहर जा कुझु ॿिया इलाइक़ा वर पार्शली लॉकड डाउन, इन्हनि खे जुज़वी तौर बंदि कयो वियो।
अचो त शागिर्द वरी पढ़ूं। सिमिलरली साॻी तरह शादीवाल एंड फ्यू लोकलिटीज़ ऑफ लाला मूसा टाउन, शादीवाल ऐं लाला मूसा टाउन जा कुझु ॿिया इलाइक़ा वर पार्शली लॉकडाउन, इन्हनि खे जुज़वी तौरु बंदि कयो वियो। More barriers were placed along with various exit and entry points of the district. ज़िले जे अचवञ जे रस्तनि में केतिरियूं ई रुकावटूं रखियूं वयूं ऑन सैटरडे, छंछर वारे ॾींहुं। एंड दी रेजिडेंट्स वार्नड थ्रू अनाउंसमेंट्स फ्रॉम लाउड स्पीकर्स, ऐं जेके उते जा रहायशी आहिनि उन्हनि खे आगाही ॾिनी वई, तंबी कई हुई लाउड स्पीकर जे ज़रिए ऐलान करे अगेंस्ट कमिंग आउट ऑफ देयर होम्स फ्रॉम 8 PM to 8 AM, त उहे शाम 8 खां सुबुह 8 ताईं घर खां ॿाहिरि न निकिरनि। ड्यूरिंग दिस टाइम, हिन वक़्तु नो व्हीकल वुड बी अलाउड टू प्लाई, कंहिं बि गाॾी खे हलण जी इजाज़त न ॾिनी वेंदी एक्सेप्ट गुड्स ट्रांसपोर्ट खां अलावा। गुड्स ट्रांसपोर्ट मतिलबु उहे आमदरफ़्त जंहिंमें आम वाइपे जूं शयूं हूंदियूं आहिनि। एंड ओनली फार्मासीज़ वुड रिमेन ओपन, ऐं फ़क़ति जेके मेडिकल स्टोर्स आहिनि उहे खुलियल रहंदा। डियर स्टूडेंट्स, आई होप कि ही तव्हांखे जेको बि इहो असीं न्यूज़ पढ़ी आयासीं तव्हांखे सम्झ में अची वेंदो। अचो त हिन जे वोकेबलरी खे पढ़ूं। डाउन फॉर द बिगनर्स सेक्शन में जेके वोकेबलरी निकिती आहे न्यूज़ मां अचो त पढ़ूं। पहिरियों वर्ड आहे रिस्ट्रिक्शंस। रिस्ट्रिक्शंस नाउन आहे, इंग्लिश में जी मीनिंग आहे लिमिटेशंस, सिंधी में आहे पाबंदी। ॿियो वर्ड आहे एक्सपाट्रिएट। एक्सपाट्रिएट वर्ब बि आहे, पंहिंजी जॻह ते आहे, नाउन बि आहे, इन जी सिंधी में मीनिंग आहे जलावतन करणु, ॿाहिरि मुल्क मां आयल माण्हू। टियों वर्ड आहे विसिनिटी। विसिनिटी नाउन आहे, इंग्लिश में जी मीनिंग आहे नाइबरहुड, आस पास वारो इलाइक़ो, सिंधी में जी मीनिंग आहे। वर्ड आहे डिप्लॉय। डिप्लॉय वर्ब आहे, इंग्लिश में मीनिंग अथसि टू प्लेस इन ए पार्टिकुलर पोजीशन, सिंधी में आहे मुक़ररु करणु। बैरियर्स। बैरियर्स नाउन आहे, इंग्लिश में जी मीनिंग आहे फेंस, सिंधी में रुकावटूं। पिलाए। पिलाए वर्ब आहे, पिलाए माना गो या ट्रेवल, सिंधी में हलाइणु। लोकलिटी। लोकलिटी नाउन आहे, प्लेस जॻह इलाइक़ो। डियर स्टूडेंट्स, ही न्यूज़ आहे, तव्हां इनखे पढ़ो एंड आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वेंदो।